नाज़रीन, नौशर फिरोज़ मां अहम ज़फ़र टगर जी रिपोर्ट आहे। बुनियादी सहूलियतुनि जी खोट सवे माण्हू रोडनि ते निकिरी आया, मुज़ाहिरो धरणो। कमालुद्दीन टंवर बचाओ बंद लिंक रोड गुज़र 15 सालनि खां चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबबि खंडर बणियल आहे। केतिरनि ॻोठनि जा रस्ता रहवासियुनि रोडनि ते निकिरी आया। चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। हिकु हफ़्ते अंदरि तकजे MPA बंगली ॾांहुं पैदल मार्च जो चिताओ। उन सिलसिले में अताउ मोहम्मद गरमानी, हज़ूर बख्श जावड़ी, मुख्तियार जावड़ी, नज़ीर गाडही, गुल हसन जतोई, मुर्तज़ा जतोई, कमाल खुआवड़, मंज़ूर सोलंकी ऐं ॿियनि धरणे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे छो त कमालुद्दीन टंवर बचाओ बंद लिंक सां सवें ॻोठ आबादी आहिनि। लिंक रोड गुज़िरियल 15 सालनि खां चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबबि खंडर बणिजी वियो आहे। रोड हादसा मामूल बणियल आहिनि। सफ़री सहूलियतूं न हुजण करे एमरजेंसी जी सूरत सवारी अचण लाइ तयारु आहे। ॻोठाणनि जो वधीक चवण हो त हर 5 सालनि बाद चूंडियल नुमाइंदा वोट वठी रोड खे तामीर करण जा वाइदा कनि था, पर 5 साल गुज़री वञनि था, रोड नथो ठहे। हिननि जो वधीक चवण हो त हिन जदीद दौर में बि असां सफ़री सहूलियतुनि खां महरूम आहियूं, जीअं सबबि इलाइक़े वासी लॾपड़ाइण ते मजबूर थी विया आहिनि। हिकु हफ़्ते में नोटिस न वरितो वियो त पैदल मार्च करे MPA बंगली अॻियां धरणो लॻायो वेंदो। हिननि पारां बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं CM सिंध ऐं तकजे चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई त नोटिस वठी जल्द रोड तामीर कराए ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतजाज जी तहरीक हलाई वेंदी।